में हाणे उहो मज़ो कोन रहियो आहे। महांगाई ॾिस केॾी चोट चढ़ी वई आहे न दादा। हाँ बाबा सियासत का मुझे एलर्जी। अच्छा सियासत का तो एलर्जी यार सही। तो पंहिंजी जगह ते सही हो सर। हाँ तो पंहिंजी जगह फिर पेट्रोल ॾिस हींअर पेट्रोल 55 रुपया चाढ़े छॾनि। आवाम जो केरु सोचे ई कोन। हींअर माण्हू जा 13,000 रुपया अचनि पिया मुंहिंजा आहिनि अलफला बैंक जे नाले सां त मिलनि ई कोन था। छा करे माण्हू यार कंहिंखे दांद है। ऐं हर शइ फ्रूट ॾिस सूफ़ 600 रुपया किलो पियो हले। सूफ़ 600 रुपया किलो 500 रुपया किलो सूफ़ पियो हले। माण्हू केॾां वञे यार। महांगाई चोट अठो महांगो थी वियो। हाँ अठो महांगो करे छॾनि। हाँ डीज़ल 55 चाढ़े छॾनि। वरी ॻाल्हियूं हलनि वरी चवंदा महांगो कंदा। वरी ॿुधायो तेल अञा महांगो कंदा। हाँ सही इस्लामी मुल्क ॾिस को बि ईरान जो पासो कोन थो वठे। हू यहूदी मुल्क असांजा इस्लामी मुल्क वरी हुन सां गॾिया बीठा आहिनि। छा करियूं कंहिंखे दां ॾियूं यार साईं सिधी। इहो ईरान भलो कमु करे तेल ऐं उनखे ॾींदसि जेको अमेरिका वारो सिफारत कानून ख़तमु कंदो। हाँ ॻाल्हि हिन इफ़्तार पार्टी खे दावत ई कोन थो ॾे। अॻे अञा इफ़्तार पार्टी माण्हू दावतूं ॾींदा हुआ माण्हू वेंदा हुआ कारो मुंहुं करे छॾी। हाँ हा त ठीकु आहे ख़ैर तूं पंहिंजी जॻह ते सही आहीं। भाड़ा वधाए छॾनि भाड़ा महांगा थी विया। अच्छा हा त ग्राहक बीठा आहिनि। अॻे अख़बारुनि जो दौर हूंदो हो हाणे माण्हू अख़बार वठनि ई कोन था। अख़बार न ठला था पिया। ऐं पाण टीवी सची ॻाल्हि कोन था ॿुधाए अथई। पाण जे चैनल सची ॻाल्हि करे कोन थो ॿुधाए। ॻाल्हि आहे सिधी देखो तोखे के इफ़्तार पार्टी दावत ॾिनी आहे। हाँ मूंखे कोन ॾिनी हर वरी ॾींदी कोन। अॻे मस्जिदनि में खाधो पीतो हूंदो हुयो हाणे मस्जिदनि में माण्हू ॾींदी कोन था। हा हाँ हा मस्जिदनि में माण्हू ॾींदी कोन था। ॿी ॻाल्हि ॿुधे हाणे कोस्टर में रश केॾी आहे रेलगाॾी कोन हली। अरे बाबा मुझे कम करने। हाँ तो भले हो सर पंहिंजो कमु कर त पैसा तुंहिंजा आया हुआ 13,500 ना। पैसा किथे था मिलनि। हाँ सिफारी भेनर जा पैसा जिन माइयुनि खे मिलनि 2,000 वेचारियुनि जा कटीनि पिया। केरु चवण वारो ई कोन्हे ईमानदारी। हाँ रमज़ान जो एतिरो माण्हू में ख़तमु सरेआम खाईंदा वठनि। ग्राहक मोर जाम आहिनि तो महिरबानी करे।